अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त ए इंसानो, बेशक आऊं तव्हां सभिनी ॾांहुं यानी समूरी इंसान ज़ात ॾांहुं उन ई अल्लाह जो रसूल थी आयो आहियां जंहिं लाइ आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही आहे, जंहिं खां सवाइ ॿियो को बि इबादत ऐं अताअत जे लाइक़ न आहे। उहो ई जियारे थो ऐं उहो ई मारे थो। तंहिं करे अल्लाह ऐं संदसि रसूल नबीयुल उम्मीय ते ईमान आणियो, जेको अल्लाह ऐं संदसि कलमनि यानी हुक्मनि ऐं फरमाननि ते ईमान रखे थो। ऐं ए इंसानो, उन ई नबी जी ताबेदारी करियो त मन अव्हां ते हिदायत जी राह खुले। ऐं मूसा जी क़ौम में के अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके हक़ जो रस्तो ॾेखारीनि था ऐं उन मौजूब अदल ऐं इंसाफ़ बि कनि था। ऐं असां उन्हनि बनी इसराईलन खे 12 कबीलनि में विरहायो। ऐं जॾहिं मूसा खां संदसि क़ौम पाणी घुरियो त असां मूसा ॾांहुं वही कयो त पंहिंजी लठ जबल जे पत्थर खे हण, पोइ उन मां 12 चश्मा फाटी निकिता जारी थिया। यकीनन हर हिकु कबीले पंहिंजो पाणीअ जो घाट सुञातो। ऐं असां मथिन ककरनि जी छांव कई ऐं मथिन मने सलवा लाथोसूं। ऐं असां उन्हनि खे चयो त उन्हनि पाक शयुनि मां खाओ जेके असां तव्हांखे ॾिनियूं आहिनि, पर हुननि अल्लाह जी अहिड़ी अता जी नाशुक्री कई ऐं उन्हनि असां सां ज़ुल्म न थे कयो पर पंहिंजे पाण सां थे कयो। उहो वक़्तु यादि करियो जॾहिं उन्हनि खे चयो वियो त हिन वसंदीअ यानी अरीहा बैतुल मुक़द्दस में वञी सकूनत पज़ीर थियो ऐं उन में जितां वणे वहुता वञी खाओ पियो। ऐं शहर में दाख़िल थियण वक़्तु हित्ततुन यानी बख्श कर चवंदा दाख़िल थियो। ऐं शहर जे दरवाज़े मां दाख़िल थियण वक़्तु सजदो कंदा दाख़िल थीजो त असीं तव्हां जूं खताऊं माफ़ कंदासीं ऐं नेकोकारनि खे असां जल्द अञा बि वधीक नवाज़ींदासूं ऐं वधाईंदासूं। लेकिन तंहिंजे मैदान में 40 सालनि तकलीफ़ सहण जे बावजूद ऐं पोइ वरी एॾे वॾे एहसान ऐं बशारत मिलण जे बावजूद यहूदी जॾहिं शहर में दाख़िल थिया त उन्हनि मां जेके ज़ालिम हुआ तिन उन कौल खे बदिलाए ॿिया लफ़्ज़ चया यानी हित्ततुन जे बदिरां हनततुन चवण लॻा यानी असांखे माफ़ करण जे बदिरां कणक चवण लॻा ऐं सजदे करण जे बदिरां ज़मीन ते वेही गेसराटियूं पाए शहर में दाख़िल थिया। तंहिं करे असां मथिन आसमान मां अज़ाब मोकिलियो छाकाणि त हू ज़ुल्म कंदड़ हुआ।